जेका मज़लूम क़ौम आहे या पीड़ियल तबक़ो आहे उनखे ॿ जंगूं विड़नियूं पवंदियूं आहिनि। हिकिड़ी जंग ज़ुल्म सां, जबर सां, ॾाढ सां, पोइ उहो ज़ुल्म, जबर, ॾाढ कंहिं मॉडर्न कॉलोनियल स्टेट जी सूरत में हुजे या उहा ज़ुल्म, जबर, ॾाढ ऐं सितम वज़ीरशाही जी सूरत में हुजे, जागीरदारी जी सूरत में हुजे, सरदारी निज़ाम जी सूरत में हुजे, उनखे ॿिनि तरीक़नि सां विड़ी सघिजे थो। हिकिड़ो त असांखे ज़ुल्म ऐं जबर, ॾाढ सां विड़नो आहे ऐं उन सां गॾु असांखे पंहिंजनि कोताहियुनि, असांखे पंहिंजनि कमज़ोरियुनि, असांखे पंहिंजनि ग़लतफ़हमियुनि ऐं असांखे पंहिंजनि ख़ुशफ़हमियुनि सां बि विड़नो आहे। छाकाणि त इहे ई उहे खांचा आहिनि, इहे ई उहे कमज़ोरियूं ऐं कोताहियूं आहिनि जंहिंखे ज़हन ऐं नज़र में रखी हुकुमरान असां ते हमले आवर थिए थो, असांजा वसीला खणी वञे थो, असांजो कल्चर खणी वञे थो ऐं असांजी धरती आस्ते आस्ते असांजे पेरनि खां परते कंदो वञे थो। For more details, visit our YouTube channel, Sindh Literature Festival.